ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि हाणे असांखे सदा ये यादि रखिणो आहे कि हिन शरीर में रहण वारी मां हिकु चैतन्य शक्ति आत्मा आहियां। मां आत्मा हिन ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां, हिन शरीर में। ऐं मां आत्मा ई सुबुह खां राति ताईं हिन शरीर सां कम थी करायां। त आत्मा में जॾहिं परमात्मा जी शक्ति हूंदी, जॾहिं असां रोज़ सुबुह सुबुह जो उथी करे परमात्मा खे यादि कंदासीं, उन खां शक्ति वठंदासीं, सॼे ॾींहं में परमात्मा खे संकल्प कंदासीं भई सॼे ॾींहं में बि मूंसां गॾु परम पिता परमात्मा मुंहिंजो बाबा आहे, जो मुंहिंजे आत्मा खे शक्ति ॾेई करे कर्म कराए थो। तॾहिं ही इहा ॻाल्हि सही सिद्ध थींदी कि करन करावनहार मूंखां कर्म कराए थो। ॾिसो, अगरि असां चऊं भई करन करावनहार असांखां कराए थो, त करन करावनहार असांखां कराईंदो त अहिड़ो कमु कॾहिं बि न कराईंदो जंहिंसां माण्हुनि खे या असांखे स्वयं खे बि कंहिं ॻाल्हि सां दुख थिए। छो जो उहो केरु आहे? उहो दुख हरता सुख करता आहे। त इहे शब्द असां ॾाढो सोचे सम्झी करे चऊं। चइण में त माण्हू चए थो हा भई भॻवान ई कराए थो, लेकिन भॻवान दुख हरता सुख करता है। त भॻवान अगरि असांखां कराए थो, असांजे अंदरि भॻवान वेठो आहे, त कॾहिं बि असांखे दुख न थिए। दुख जी ॻाल्हि ईंदी हुई बि असांखे दुख न थिए। ईअं थींदो आहे? तव्हां सॼे ॾींहं में चेक करो, सॼे ॾींहं में तव्हांखे दुख थियो अॼु कहिड़ी बि ॻाल्हि में? पोइ असां इहे चई न सघंदा आहियूं कि करन करावनहार मूंखां कराए थो, छो जी परमात्मा त दुख हरता सुख करता है। अगरि कंहिं ॻाल्हि में मूंखे दुख थियणो बि हूंदो, लेकिन मूंसां गॾु परमात्मा आहे, करन करावनहार ठही करे मूंखां कराए थो, त असांखे दुख जी दुख जी ॻाल्हि ईंदी। असांखे हथ में असां कमु था करूं, असांखे चाकू लॻंदो, लेकिन अगरि परमात्मा असांखां कराए थो, वैसे त लॻंदो ई न। अगरि भॻवानु असांखां कराए थो त उहो असांखे ध्यानु ॾींदो, असांखे अटेंशन खिचवाईंदो, त बि लॻी बि हो न त हुनजो दुख न थींदो। असांखे हुन कट सां दर्द जी महसूसता न थींदी। त असां दुनिया सॼो ॾींहुं असां कर्म कंदे हुए असांजे कोई बि संकल्प बोल कर्म द्वारा माण्हुनि खे दुख न मिलंदो। असांजे मुख सां अहिड़ो शब्द न निकिरंदो जंहिंसां माण्हुनि खे दुख थिए, छो जी करन करावनहार परमात्मा आहे। त अगरि भॻवानु असांखां कराए थो त उहो असांजे मुख खां बि ओड़ा ई शब्द कढराईंदो जंहिंसां माण्हुनि खे सुख मिले। असांखां अहिड़ा ई कर्म बि कराईंदो जंहिंसां माण्हुनि खे सिखण लाइ मिले। त इहे असां सिर्फ़ु मुख सां न चऊं, जॾहिं असां सॼो ॾींहुं परमात्मा खे यादि करे हर कर्म कंदा रहंदासीं न, तॾहिं ई उहो करन करावनहार ठही करे असांखां कर्म कराईंदो आहे। ऐं ईअं कराईंदो भई तव्हां कमु शुरू करण खां पहिरियों 1 मिंट बि वेही करे या बीठे बीठे ई परमात्मा खे चओ, बाबा अॼु ईअं ईअं करिणो आहे, हलो असां करूं था, ऐं एतिरे टाइम ते असांखे फिनिश बि करिणो आहे। त ॾिसो भॻवानु तव्हांखां कीअं थो कराए। पोइ असांखे विच विच में बि हुनखे यादि करे कर्म करिणो आहे। ईअं न की असां भई हुनखे चई करे हुनखे त भुलिजी वियासीं ऐं ॻाल्हियुनि में लॻी वियासीं। त भॻवानु मथे छो वेठो आहे? असांजी मदद करण लाइ। उहो सॼो ॾींहुं विश्व जी हर आत्मा जो पीउ आहे, हर योनिन जो ध्यानु रखंदो आहे, हर प्रकृति जे तत्व जो ध्यानु रखंदो आहे।
भगवान उन्हनि में आहे न, लेकिन भगवान उन्हनि ते उन्हनि जो ध्यानु रखंदो। इन करे परमात्मा असांखे चवनि था कि सदा असांखे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए सदा ये ध्यानु रखो कि परमात्मा मूंसां गॾु आहे, त असांखे कंहिं बि ॻाल्हि में तकलीफ़ न थींदी। सॼो कोई बि ॻाल्हि तव्हांजे जीवन में अहिड़ी अचे थी त तव्हां पहिरियों ई घबरायो न, टेंशन में न अचो। पहिरियों इहे न सोचो अरे इहो छा थियो, हाणे छा थींदो, मूंसां गॾु ईअं छो थियो। न, कोई बि ॻाल्हि थिए, असां इहे जॾहिं रोज़ रोज़ अभ्यास कंदासीं न, सुबुह जो उथंदे ई, राति जो सुम्हण खां पहिरियों, रोटी खाइण खां पहिरियों, सॼे ॾींहं में कॾहिं बि तव्हांखे कोई अहिड़ी ॻाल्हि, फोन थो अचे तव्हांजो, कई माण्हू फोन ते ॻाल्हाइण खां पहिरियों चवंदा आहिनि वाहेगुरु, राधे राधे, कृष्णा कृष्णा। चलो वैसे तो याद न करो, लेकिन जॾहिं वो शब्द चओ था न, त हिकु सेकंड में तव्हांजी बुद्धि मथे वञणी खपे। असांजो वाहेगुरु मथे आहे, उनखे यादि करे मां हिन सां ॻाल्हायां थी। तव्हां अगरि इहो अभ्यास करे ॾिसंदव न, तव्हांजी कलाक जी ॻाल्हि 5-10 मिंट में पूरी थी वेंदी। छो जी जॾहिं असां वाहेगुरु खे यादि करे या कृष्णा खे या राधे खे यादि करे सचे दिलि सां, भई मन में उनजी सिर्फ़ु मुख सां न चओ, मन में दिल में बि उनजी यादि अचणी खपे। पोइ अगरि तव्हां उन्हनि खे यादि करे उन्हनि सां ॻाल्हाईंदव त साम्हूं वारो अगरि दुख परेशानी में आहे त हुनखे बि मदद मिलदी आहे। असां बि व्यर्थ ॻाल्हियुनि सां फ्री थी वेंदा आहियूं ऐं ॻाल्हि जल्दी ख़तम थी वेंदी। ऐं असांजो ज्यादा समय हुन वाहेगुरु, हुन कृष्ण, हुन सीता, राम सीता या राधे सां गॾु निकिरंदो। ॾिसो, इन राधे कृष्ण या जेका बि धर्म स्थापक आहिनि, जेका बि माण्हुनि जा गुरु आहिनि, इन्हनि जो नाम वठण सां ई माण्हुनि खे सुख मिलंदो आहे न। कई माण्हू त बसि सिमरन ई कंदा रहंदा आहिनि, खुदि चेक नथा करनि कि हा मूं में छा ग़लती आहे, सिमरन ई कंदा रहंदा आहिनि। त ॾिसो, नाम सां ई माण्हुनि खे शांती मिले थी, लेकिन जॾहिं सिमरन ख़तम थींदो आहे त वापसि दुनिया में वापसि बुरायूं, विकार बुराइनि जी दुनिया में अची वेंदा आहिनि। त हुननि जे नाम में, राधे जे नाम में ई माण्हुनि खे केॾी शक्ति थी मिले, केॾी ख़ुशी थी मिले, कृष्ण जे नाम सां, वाहेगुरु जे नाम सां। त जंहिंजे नाम सां ई माण्हुनि खे एॾो सुख मिले थो, त उन्हनि खे एॾो ठाहिण वारो केरु? उन्हनि खे एॾो, जीअं डॉक्टर हूंदा न, डॉक्टरनि जी बि इहा ई हालत आहे। जीअं घर में डॉक्टर आहे, कोई तव्हांजो कहिड़ो डॉक्टर आहे, कोई शहर में या देश में, बसि उहो डॉक्टर जो नाम खणंदा, हा भई इन अंदर विश्वास थी वेंदो आहे, हा हिन डॉक्टर खे ॾेखारींदासीं त बीमारी दूर थी वेंदी। घर में बि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजो नाम वठण सां ई, यादि करण सां ई माण्हू बेफ़िक्र थी वेंदो, अरे हुनखे पतो लॻे न हाणे असांजो कमु थी वेंदो। त मतलब कि इहे छो? भई राधे कृष्ण त ठीकु आहे, वाहेगुरु बि ठीकु आहे, लेकिन दुनिया में बि माण्हुनि, त असांखे पंहिंजो, माण्हुनि खे पंहिंजो व्यवहार, माण्हुनि खे पंहिंजी सोच बोल कर्म ॾाढा सुठा करणा पवंदा आहिनि न। भई राधे कृष्ण बि पंहिंजा कर्म ॾाढा सुठा कई, सदा संतुष्ट रहंदा हुया। राधे कृष्ण जी आत्मा सदा संतुष्ट रहंदी हुई, सदा ख़ुशि रहंदी हुई। त अहिड़े माण्हुनि खे यादि करण सां ई माण्हुनि खे ख़ुशी मिलदी आहे। त असां बि अहिड़ा कर्म करूं कि असांखे बि माण्हू यादि करे ई ख़ुशि थी वञनि। अॼुकल्ह छा थो थिए कि चऊं फलानो अचे थो मिलण लाइ, अरे उहो छो थो अचे, अरे वरी ईअं कंदो, वरी ईअं कंदो, बुराइनि जा ई गुणगान कंदा रहंदा आहिनि। तव्हांजे घर में जेतिरा माण्हू आहिनि न, हर हिक में कोई न कोई विशेषता आहे। तव्हां अगरि हर हिक जी विशेषता ॾिसी करे हलो न, त तव्हांखे भॻवान जो नाम ई न जपणो पवंदो।
सत्युग त्रेता में कोई भी माण्हू भगवान जो नाम ही न जपंदो आहे, भगवान खे यादि ही न कंदो आहे। हिते बि अगरि तव्हां ॾिसो सॼो ॾींहुं तव्हां पंहिंजे हिक ॿिए जा गुण ॾिसी करे हिक ॿिए सां मिली जुली करे ख़ुशी में रहो, खाओ पीओ खेॾो, दुनिया मस्ती अहिड़ी करो जंहिंसां तव्हांजो बि फ़ाइदो ॿियनि जो बि फ़ाइदो। त केरु उन समय भगवान खे यादि करण जे मूड में हूंदो? भई माण्हू चवंदा आहिनि हुन समय त ख़ुशी जो माहौल हूंदो आहे, ख़ुशी में कोई थोड़ी भगवान खे यादि कंदो। कंहिंखे चओ ख़ुशी में भगवान खे यादि करे ई न सघंदो, वो पंहिंजी ई ख़ुशी मनाईंदा। चवंदा आहिनि अरे हिते सभु मिली जुली करे वेठा आहियूं न, असां ई भगवान आहियूं, बसि भगवान खे यादि करण सां ई छा थींदो आहे? सुख त खपे, हाणे असांखे सुख मिले थो न, त तॾहिं त चवंदा आहिनि दुख में ई सिमरन कंदा आहिनि, सुख में न कंदा आहिनि। त तव्हां रोज रोज भगवान खे छो था परेशान करो? भई उहा बि आत्मा ई त आहे, मथे रहे थी न। त तव्हां हिक ॿिए जा गुण ॾिसी करे मिली जुली करे ईमानदारी सां सुठी रीति जीवन जियो, त तव्हां सुठी रीति खाओ पीओ, शरीर खे तव्हां अहिड़ो भोजन ॾियो ई छो था? शरीर खे तव्हां एॾी जो हुनखे खपे टाइम टू टाइम उहो ॾींदा हलो। शरीर बि मशीन आहे, उहो पंहिंजो कमु कंदी रहंदी, तव्हां आत्मा पंहिंजो शरीर सां ॿियो कुझु कमु कंदा रहो जेको करिणो आहे। हिक ॿिए जी विशेषताउनि जा गुण ॻायो, त भगवान जी तव्हां विशेषताउनि जा गुण ॻायो था, हुनखे स्वयं में धारण करे स्वयं बि गुणवान ठहो, त तव्हांजो बि माण्हू गुणगान कंदा, तव्हांजो बि नाम ॿुधी करे माण्हू चवंदा अरे उहो माण्हू ॾाढो सुठो आहे, हा उहो असांजी ज़रूरु मदद कंदो। पहिरियों दुनिया में अहिड़ा माण्हू हुया, हाणे न जे बराबरि। घर में कोई करण बि चाहे न त हिकु सम्झो घर में 6 ॼणा आहिनि, हिकु ॼणो अगरि अहिड़ी नेचर जो आहे त 5 ॼणा हुननि खे करण न ॾींदा। छोकी अॼु माण्हू सभु पंहिंजे पंहिंजे में रहनि था, सभु पंहिंजो पंहिंजो करण था चाहिनि, कोई कंहिंजे झमेलनि में फसणु नथो चाहे अॼुकल्ह। तंहिंजे करे बाबा चवनि था की हाणे असांखे भगवान जे नाम सां एॾी ख़ुशी छो थींदी आहे? छोजो उहे स्वयं एॾा सुठा हुया, लेकिन उन्हनि खे सुठो ठाहिण वारो परम पिता परमात्मा आहे। त असां बि सदा मन वचन कर्म सुठो रखूं ऐं परमात्मा जी चित्र छाया में हलूं, सुठा कर्म करूं, हिक ॿिए सां सुठो व्यवहार करूं, असां स्वयं ई हिक ॿिए सां मिली जुली करे रहंदासीं सुख शांति सां, त भगवान खे बि परेशानी न थींदी, ॿियनि खे बि परेशानी न थींदी। न अॼु माण्हू 2 ॼणा ठही करे नथा हलनि त घर में सभु परेशान, हिक घर में परेशान, ॿिए घर में परेशान, हुननि जा मोहल्ले वारा परेशान, भगवान डिस्टर्ब। भगवान त ख़ैर मददगार आहे ई से, त बि भगवान खे बि त माण्हू हर तरफ़ सां माण्हू अरदास कंदा, कोई मंदिरनि में, कोई टिकाणे में, कोई फलाना फलाना, त भगवान बि ॾिसी करे चईंदो त तव्हां अहिड़ो कमु करो ई छो था जो लड़ाई झगड़ो थो थिए। ॾिसो अगरि असांजे कारण अगरि घर में हिन हिकु घर ॿिए घर पड़ोसी फलाना फलाना परेशान था थियनि, त इहे बि हिसाब थींदो आहे न, इहे बि हिसाब चढ़ंदो असांजो। असांजे कारण कोई दुख परेशानी में आहे, कोई टेंशन में आहे, त उहो हिसाब किताब चढ़ी वेंदो आहे, पोइ हुनखे वरी चुकतो करणो पवंदो, पोइ कंहिं न कंहिं जनम में या हिन जन्म में पोइ असां जीअं असां उन्हनि खे परेशान था करूं, त हूअं ई असांखे बि उन्हनि जे कारण परेशानी थींदी। त इहे सभु कर्मनि जी गति आहे। बाबा चवनि था अगरि तव्हां भगवान खे बि घड़ी घड़ी यादि कंदा आहियो, ख़ुदि खे नथा परिवर्तन करनि माण्हू, चवनि था भगवान असांखे सुख ॾे, शांती ॾे, ख़ुशी ॾे। हाणे अगरि तव्हां सोचो तव्हांजे जीवन में सुख शांती ख़ुशी कीअं अची सघंदी आहे? भगवान तव्हां ते छा कृपा करे? भगवान त तव्हांखे ज्ञान ॾींदा आहिनि, सम्झ ॾींदा आहिनि, शक्ति ॾींदा, परिवर्तन त तव्हांखे करणो आहे न। भई दुकानदार तव्हांखे दाल ॾींदो, चांवर ॾींदो, तेल ॾींदो, मसाला ॾींदो, ठाहिणो त तव्हांखे ई पवंदो न, या होटलनि में खाईंदव या ॿाहिरि काथे खाईंदव, लेकिन कुझु बि आहे त ठाहिणो त पवंदो न। त उहोई परमात्मा बि असांखे गुण ॾींदो आहे, शक्ति ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे।
हुनखे समय ते कार्य में लगाइण त असांजो कम आहे। छो जी भॻवान त कॾहिं दुनिया में ईंदो ई न आहे, अर्थात पंहिंजो शरीर वठी करे असां जहिड़ो पार्ट न वॼाईंदो आहे। जीअं असां उथंदा आहियूं, वेहंदा आहियूं, खाईंदा आहियूं, पीअंदा आहियूं, असां जीअं संबंध व्यवहार में ईंदा आहियूं, भॻवान हीअं न ईंदो आहे। हा, भॻवान ज्ञान ॾियण ज़रूर ईंदो आहे। भॻवान असांखे गुण ऐं ज्ञान ॾियण ईंदो, शक्ति ॾियण ईंदो। असांखे परमात्मा अची करे सही राह ॾेखारींदो, लेकिन भॻवान खे न अनुभव न आहे। जीअं भॻवान इहो ॿुधाए सघंदो आहे कि दाल चांवर कीअं ठाहियो, लेकिन हुन कॾहिं ठाता कोन अथई। मतलब हुनखे अहिड़ो अनुभव न आहे, छो जो हुनखे खुद जो शरीर न आहे न। त इन करे परमात्मा ज्ञान जो सागर आहे, गुणनि जो सागर आहे, शक्तियुनि जो सागर आहे। हू तव्हांखे ॿुधाए सघंदो कि कोई माण्हू क्रोध थो करे, अगरि तव्हांखे क्रोध आहे त तव्हां छा छा करो, हुनजो उत्तर हुन वटि आहे। लेकिन हुन ॻाल्हि खे समय ते यूज़ करूं, हुन सां कीअं उहो अंदरि रिज़ल्ट निकिरंदो आहे इहे न पतो। जीअं सम्झो कोई कैंसर जो डॉक्टर आहे जेको कैंसर जो ट्रीटमेंट कंदो आहे। हाणे हुनखे त कैंसर न थियो आहे, लेकिन हुनखे कैंसर जी बीमारी जे बारे में सभु पतो आहे कि कैंसर जी बीमारी में माण्हू खे छा छा थींदो आहे, कीअं कीअं दर्द थींदो आहे, शरीर ते कीअं कीअं दाग जो बि थींदो आहे, हुनजे लाइ छा छा दवाई वठंदव त कीअं कीअं अंदरि ठीकु थींदो, कीअं ऑपरेशन थियणो आहे। भई नॉलेज हुनखे सभु आहे, लेकिन हुन कॾहिं कैंसर जी बीमारी खे फेस खुद अनुभव न कयो अथई। ये परमात्मा खे बि ज्ञान सभु आहे, लेकिन परमात्मा असां वांगुरु कॾहिं कर्म बंधन में न ईंदा आहिनि। असांखे भॻवान ॿुधाए सघंदो आहे बंधननि सां ईअं मुक्त थी सघंदा आहियो, लेकिन हुनखे अनुभव कोन अथसि कि हा भई जॾहिं बंधन थींदो आहे त कीअं अंदरि वो जो फीलिंग हूंदी आहे न, उहो हुनखे कोन अथसि। बाक़ी ॿुधाए सघंदो हा तव्हांखे ईअं ईअं फीलिंग थींदी आहे, लेकिन हुन कॾहिं अनुभव न कयो अथई। जीअं डॉक्टर हूंदा आहिनि न, भई हाणे माण्हू चए कोई कंहिंजो बि डॉक्टर हुजे, माण्हू चए असांखे पेट में सूर आहे, हू सभु तरीक़े जा पेट जा सूर ॿुधाए सघंदो आहे, लेकिन हिन जो मतिलबु इहो थोड़े कि हुननि बि कॾहिं अहिड़ो पेट जो सूर महसूसु कयो अथई। भई पथरी में कीअं पेट जो सूर थींदो आहे, उहो डॉक्टर खे पतो आहे, लेकिन हुन डॉक्टर खे पथरी थी आहे तॾहिं हुनखे अनुभव अथसि, इहो थोड़ी गारंटी आहे। त ईअं ई भॻवान ज्ञान जो सागर आहे, गुणनि जो सागर आहे, शक्तियुनि जो सागर आहे। तव्हां चओ हे भॻवान असांखे सुख ॾे, त उहो त असांखे ज्ञान ॾेई सघंदो आहे, गुण ॾेई सघंदो आहे, शक्ति ॾेई सघंदो आहे, लेकिन करणो त तव्हांखे ई पवंदो न। हाणे उहो कोई जादू मंत्र थोड़ी कंदो आहे, जीअं दुनिया में माण्हू जादू कंदा आहिनि न, त उहो भॻवान इहे जादू न कंदो आहे। हा, भॻवान जादू कंदो आहे, भॻवान मनुष्य खे देवता ठाहे सघंदो आहे। अर्थात असां में जेका आसुरी अवगुण आहिनि न, हुननि खे ख़तम करण जे लाइ असांखे ज्ञान ॾेई सघंदो आहे, असांखे ॿुधाए बि सघंदो आहे तव्हां में इहे अवगुण आहिनि, इनखे परिवर्तन करो त तव्हां देवता ठही वेंदा। त ये जो गायन आहे मनुष्य का देवता कीअं कर्तन लागे वार, कि हिन समय परमात्मा हिन संगम युग ते अची करे मनुष्य खे देवता कीअं ठाहींदो आहे। भई हिन समय सभु मनुष्य आहिनि, हिन समय जेका माण्हू आहे न उहो मनुष्य आहिनि। मनुष्य अर्थात जंहिंमें आसुरी अवगुण हुजे, आसुरी गुण हुजे। मतलब हिन समय ॾिसो, तव्हां पंहिंजे पाण खे ई ॾिसो कि तव्हां में आसुरी संस्कार आहिनि न आहिनि। असुर छा कंदो आहे, असुर जोर जोर सां ॻाल्हाईंदो, जोर जोर सां खिलंदो, ऐं हिक ॿिए खे लड़ाई कराईंदो, चिड़ाईंदो। ॿियो विकार, बुराई, क्रोध, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, असुरनि में इहे ई त आहे, ईर्ष्या करण, लोभ करण। त हिन समय सॼी सृष्टि ते आहे न असुर ई रहनि था। ॾिसो ईअं कोई चई सघंदो आहे, लेकिन परमात्मा असांखे चईंदो आहे कि तव्हां सभु आसुरी स्वभाव संस्कार वारा असुर ई त आहियो। ये जेका महाभारत रामायण ॾिसो था, ये हिन दुनिया में लाइव थी हले। हाणे घर घर में रामायण महाभारत, कंस जहिड़ा माण्हू न आहिनि अॼु दुनिया में।
त कृष्ण कोई द्वापर युग में थोड़ी हूंदो कि उनजी दुनिया में कोई कंस हूंदो। हिन समय दुनिया द्वापर कलयुग खां हाणे कलयुग त घोर पाप जी दुनिया में त जाते ॾिस कंस रावण जहिड़ा माण्हू आया ई नी सही। घर घर में रावण जहिड़ा माण्हू आहिनि। रावण छा कंदो हुयो? त रावण जा 10 शीश छा आहिनि? विकार बुरायूं। अॼु माण्हू कॾहिं क्रोध थो करे, कॾहिं लोभ मोह अहंकार थो करे, त रावण जीअं न थियो। त रावण, कंस, जरासिंधी, सूपनका जेका बि आहिनि न, हिन समय तव्हां दुनिया में ॾिसी सघंदा आहियो न। सूपनका छा कंदी हुई? जरासिंधी छा कंदो हुयो? सभु छा कंदी? सभु ॾिसी सघंदा आहियो तव्हां लाइव। रामायण ऐं भागवत ऐं जो बि हले थो, महाभारत लाइव थी हले दुनिया में। पर टीवी में छा था ॾिसो? त बाबा चए थो कि हाणे जेसिताईं असां इहे मञदासीं न कि हा असां में आसुरी स्वभाव संस्कार आहिनि, ऐं हिकु हिकु आसुरी स्वभाव संस्कार खे चेक करे जॾहिं तव्हां परमात्मा खे यादि कंदव, हुनखे ॿुधाईंदव कि हा मां मञा थी मूं में आहे, मूंखे इहे कढणो आहे। कि माण्हू खे चयो न क्रोध न करो, हू चईंदा न क्रोध त असांजो हथियार आहे। क्रोध कीअं न कंदासीं? मतलब माण्हू जी हालत ॾिसो। भगवान खे चवनि था कि सुख ॾे, शांती ॾे। भगवान चए थो क्रोध छॾो, तव्हांजे घर में आप ई शांती थी वेंदी। माण्हू जी सड़क ते कुत्ता भौंकनि था, ईअं घर घर में माण्हू भौंकनि ई था न। पोइ तव्हां चओ भगवान खे रोज अरदास करो असांजे घर में सुख शांती थिए। भगवान चए थो दे दान त छूटे ग्रहण, दान ॾियो मूंखे विकार बुराइनि जो। जेसिताईं दान न ॾींदा तेसिताईं तव्हांजे जीवन में सुख शांति ईंदी न। ये परमात्मा शिव भगवान वाच्य चए थो। भगवान स्वयं ब्रह्मा जे मुख सां अची करे चए थो कि तव्हांजो रोज रड़ियूं रड़ियूं मारे करे, रोज सुबुह जा बैंड बाजा बजाए करे मूंखे सुम्हण बि नथा ॾियो, आराम बि नथा कर ॾे न माण्हू भगवान खे। अधु माण्हू राति जो कंदा, अधु माण्हू सुबुह सुबुह जो हर घड़ी भगवान जा घंटा वॼाईंदा रहंदा आहिनि, बैंड बाजा बजाईंदा रहंदा आहिनि, रड़ियूं कंदा रहंदा आहिनि। सुठो आहे न भगवान शरीर न वतई, न त भगवान जी छा हालत थी। त माण्हू त सुधरण चाहे ई नथो, विकारनि जो दान ॾियण नथो चाहे, चए थो असांखे सुख शांती ख़ुशी ॾे। त हाणे परमात्मा हिन सृष्टि ते अची करे चए थो कि अगरि तव्हांखे सुख शांती ख़ुशी खपे त दे दान त छूटे ग्रहण। जे ॾींहुं तव्हां मन में पक्को कयो मां अॼु खां न काम वश, न क्रोध वश, न लोभ वश, न मोह वश, न अहंकार वश, न ईर्ष्या द्वेष, नफरत घृणा कंहिंजे बि वश थी करे कोई बि कर्म न कंदमि, ते ॾींहुं परमात्मा चए थो तव्हांजे जीवन में सुख शांती ख़ुशी अची वेंदी। त दे दान जो माण्हू ग्रहण थींदो आहे न, सूर्य ग्रहण, चंड ग्रहण, त हिन समय आत्माउनि ते विकार बुराइनि जो ग्रहण लॻल आहे। त हुन ग्रहण सां मुक्त थियण लाइ दान ॾियो भगवान खे कि इहा तव्हांजी आत्मा जे मथां इहे विकार बुराइनि जी लेप शेप चढ़ल आहे, हिननि सां मुक्ति खपे त संकल्प करो पहिरियों कि हा मां परमात्मा खे ॾियण लाइ तैयार आहियां। पोइ वठण वापसि न वठिजो। हिकु बार क्रोध ॾेई छॾियो त कहिड़ी बि ॻाल्हि थिए, लेकिन मां त क्रोध ॾेई छॾियो, मां त काम विकार ॾेई छॾियो, मां त मोह विकार ॾेई छॾियो, मां त कंहिंमें बि मोह न रखंदमि। हाणे मां त ईर्ष्या नफ़रत घृणा ॾियो न, छो था ॾियो भगवान खे? भगवान खे तव्हांजा पैसा थोड़ी खपनि, भगवान तव्हांजो कणा प्रसाद खाईंदो आहे छा? तव्हां ई त खाईंदा आहियो। भगवान तव्हांजा फल फ्रूट खाईंदो आहे? भगवान तव्हांजा पैसा वठंदो? गोलक में विझंदव तव्हां ई खणी करे पंहिंजे मंदिर टिकाणे या जेका बि संभालंदा आहिनि उन्हनि खे ॾींदा। भगवान खे छा खपे? तव्हांजा विकार बुराई, तॾहिं ई तव्हांजे जीवन में सुख शांती ईंदी। माण्हू चवंदा कि भगवान जे हिन में विझ दुख दूर थी वेंदी। हाणे भगवान कोई रिश्वत थोड़ी वठंदो, ये त रिश्वत ॾियण जी ॻाल्हि थी न कि भई एतिरो पैसो चढ़ायो त भगवान दुख दूर कंदो।
जीअं माण्हू रिश्वत वठंदा आहिनि न, भई एतिरा पैसा ॾियो त तव्हांजा कम करे छॾींदासीं। त ॾिसो माण्हू अहिड़ा कलयुगी पाप आत्मायूं थी वियूं आहिनि कि कई माण्हू त मांगी करे वठंदा आहिनि कि देवी देवता गुरुद्वारे में एतिरो चढ़ायो त सुख मिलंदो। त ई पापी माण्हू न आहिनि त छा आहिनि, भॻवान जे नाम सां रिश्वत था वठनि, पेट ख़ुदि जो भरनि था, मंदिर टिकाणा ख़ुदि जा महल जहिड़ा ठाहे वेठा आहिनि। भॻवान त मथे रहंदो, उहो थोड़ी तव्हांजे मंदिर टिकाणनि में वेंदो। पत्थरनि जी मूर्ति, कागजनि जे ग्रंथ शास्त्रनि में भॻवान आहे छा? त ई ॾिसो पाप आत्माउनि जी दुनिया में माण्हू पाप ई पाप थो करे, टिकाणे मंदिर जे नाम सां छा थो करे? भॻवान मथे रहण वारो, तव्हां टिकाणो मंदिर संभालो था त तव्हां दाल रोटी में ख़ुशि रहो न। तव्हां एतिरो अगरि तव्हांखे कमाइणो आहे त वञी करे नौकरी धंधो करो। पर इहे मांगण, हा भई एतिरा पैसा ॾियो त कीर्तन करण ईंदासीं। अरे भॻवान जे नाम जो कीर्तन ॿुधायो त तव्हां पंहिंजो जीवन ॾिनो अथव, पोइ घुरो छो था? अगरि एतिरो ई पैसो खपे त वञी करे नौकरी धंधो करो। त ई ॾिसो माण्हू भटकिया आहिनि न। अॼु वॾा संत सन्यासी बि चईंदा एतिरा पैसा ॾियो त असां तव्हांजे नाम जी अरदास कंदासीं। त इन करे बाबा चए थो पाप आत्माउनि में हर जगह पाप ई आहे, पाप। तॾहिं त भॻवान चए थो कि मूंखे मथे यादि करो। छो जे कई माण्हू न अहिड़ो ॻाल्हियूं ॾिसी करे न पोइ भॻवान खे ई न मञंदा आहिनि। चईंदा आहिनि इहे त भॻवान जे नाम सां ईअं करनि था त भॻवान कहिड़ो हूंदो पोइ। इन करे ई पाप थी वियो न। भई ॾिसो अगरि कोई गुरु संत सन्यासी पैसा घुरंदो ऐं कंहिं माण्हू खे लॻियो कि अरे त भॻवान जो कीर्तन ॿुधाए करे बि एॾा पैसा थो वठे त भॻवान बि अहिड़ो ई हूंदो, त अहिड़े भॻवान खे असां मञूं ई छो? मतिलबु हुन माण्हू जे कारण हिकु त माण्हुनि खे जोड़े थो, ऐं ॿिया जेका समझदार माण्हू आहिनि उहो त भॻवान खां परे थी वेंदा। त हुन परमात्मा जे लाइ ग़लति, हिकु परमात्मा जो नाम वठी माण्हुनि ते ग़लति ॻाल्हियुनि ते फैलाई त उहो भॻवान खां दूर थी वियो, जबकि वो भॻवान जो ॿार आहे। लेकिन तव्हांजे ग़लति कर्म जे कारण कई माण्हू भॻवान खे ई नथा मञनि, त हिन खां वॾो पाप कहिड़ो था करनि? तॾहिं त हिन गुरु संत सन्यासिन खे बि दुख छो थींदो आहे? हाणे एॾो वॾो गुरु जो बि एक्सीडेंट छो थो थिए? छो जे काथे न काथे नंढो वॾो पाप करनि ई था न। काथे न काथे पापनि जी दुनिया में पाप कर्म थी था वञनि। पोइ चवनि था कि अरे एॾे वॾे गुरु खे बि भॻवान नथो बख़्शे। अरे तव्हां पाप कर्म करो, भॻवान जे नाम सां रिश्वत वठो, पैसा वठो, पंहिंजा वॾा घर ठाहियो, गाॾियुनि में घुमो। गुरु नानक देव कीअं हलंदा हुया? अगरि तव्हां चओ था भई गुरु नानक देव जा असां भक्त आहियूं त उन जहिड़ो जीवन जियो न। एॾा महल ठाहे करे वेठा आहियो। ये सभु दिखावे वारी दुनिया आहे, त माण्हुनि खे फसाए थी। हिन करे परमात्मा चए थो ख़ुदि की आत्मा सम्झो, मूंखे मथे यादि करो, मां मथे रहंदो आहियां, हेठि न आहियां। हा कोई तव्हांखे सत्संग कीर्तन सुठो ॿुधाए थो त ॿुधो, बाक़ी ईअं न तव्हां हुनजा ई भक्त थी वञो। दुनिया में केॾा गुरु संत सन्यासी निकिता आहिनि, त माण्हू उन्हनि जा ई भक्त थी विया आहिनि। अरे फलानो साईं, अरे फलानो उहो, फलानो उहो, भॻवान खे त माण्हू यादि ई नथो करे। अच्छा, मीठे मीठे सिकिलते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। दुआ ऐं दवा द्वारा तन मन जी बीमारी सां मुक्त रहण वारा सदा संतुष्ट आत्मा ठहो। बाबा चवनि था कॾहिं शरीर बि बीमार थी वञे न त शरीर जी बीमारी सां असांजो मन डिस्टर्ब न थिए, मन में हलचल न अचे। अरे मूंखे कैंसर थी वियो, अरे मूंखे डायबिटीज थी वई, अरे मुंहिंजी किडनी ख़राब थी वई त थी वई। मन में परमात्मा खे यादि करो, तव्हांजी वॾी सां वॾी बीमारी ठीक थी वेंदी। तव्हां जो रोटी खायो था न, हुनखे परमात्मा जी यादि में रही करे खाओ कि न रोटी सां मुंहिंजो हार्ट, किडनी, मुंहिंजो मगज़, मुंहिंजो पूरो शरीर ठीक थो थींदो वञे। तव्हां 15 मिंट रोटी खायो शांति सां, परमात्मा खे यादि करे ऐं हिन संकल्प सां, तव्हांजो ॾिसो सभु बीमारियूं ख़तम थी वेंदो।
सदैव ख़ुशी में नचंदा रहो त शरीर भी ठीक थी वेंदो। अॼु ॾिसो कैंसर एॾी वॾी बीमारी न आहे, लेकिन जॾहिं असां हिनखे ज्यादा सोचदा आहियूं न, अरे मूंखे त कैंसर थी वियो हाणे त मां बचंदमि ई न, त बसि तव्हां मन में ठाने छॾी त उहो उहो तव्हांजो शरीर बीमार थींदो वेंदो। ऐं तव्हां मन में ठानी की अरे ये छा बीमारी आहे, मुंहिंजो सर्वशक्तिवान परमात्मा मूंसां गॾु आहे, ये बीमारी छा आहे, हिनखे त मां हिकु ॾींहं में ठीकु करे छॾंदमि। त अहिड़ा अहिड़ा ॿार आहिनि दुनिया में जे परमात्मा जी शक्ति सां कैंसर त छा ॾाढी वॾी वॾी बीमारियुनि सां बि मुक्त थी विया आहिनि। त मन जी ख़ुशी शरीर खे तंदुरुस्त करे छॾंदी आहे। त दुआ ऐं दवा असांखे सदा ख़ुशी में रहो, ख़ुदि खे ख़ुदि जी दुआ ॾियो कि मां सदा ख़ुशि रहण वारी आहियां। त बाबा चवनि था ये ही सदा ख़ुशि रहण ही दुआ ऐं दवा आहे, इन सां तन मन जी बीमारी सां मुक्त थी वेंदा। ॾिसो परमात्मा असांखे चए थो कि तव्हां पंहिंजे तन ऐं मन जी बीमारी सां मुक्त कीअं थी सघंदा आहियो? ख़ुशी, ख़ुशी जहिड़ी दवा न आहे, ख़ुशी जहिड़ी दुआ न आहे, ख़ुशी जहिड़ो खज़ानो न आहे। त सभिनि जे लाइ दुआ करो सभु ख़ुशि रहनि। त बाबा चवनि था कि ख़ुशी ख़ुशी हूंदी आहे न त दर्द बि भुलिजी वञे, इहे त सभिनि माण्हू अनुभव कयो आहे। जॾहिं ख़ुशी हूंदी आहे न त बीमारी बि भुलिजी वेंदो आहे माण्हू। त सदा तन मन सां संतुष्ट रहणो आहे, ज्यादा सोचो न, अधिक सोचण सां टाइम वेस्ट थींदो आहे ऐं बीमारी बि वधंदी आहे, मन बि डिस्टर्ब थींदो आहे, ख़ुशी बि गायब थी वेंदी आहे। स्लोगन आहे विस्तार में भी सार खे ॾिसण वारा अभ्यास करो त स्थिति सदा हिकु रस रहंदी। मतिलबु वॾी से वॾी ॻाल्हि में बि असांखे सार ॾिसो। कोई तव्हांखे हिकु घंटो ॻाल्हि तो ॿुधाए न, हुनखे तव्हां हिकु सेकेंड में ख़तम करे सघंदा आहियो। भई हिन हिकु घंटो चई लेकिन हिनजो मतिलबु इहो आहे बसि। त हीअं अगरि असां ॾिसंदासीं न त असांजी स्थिति सदा हिकु रस रहंदी। न त माण्हू चवंदा हा पोइ हीअं थियो, पोइ हीअं थियो, पोइ हीअं थियो, उहो बि तव्हांखे पंहिंजी जाल में फसाए थो, तव्हां बि फसदा था वञो। तव्हां चओ यार ॿुधाए तोखे छा ॿुधाइणो अथई, हिकु ॻाल्हि में 1 मिंट में काम ख़तमु कर, मूंखे ॾाढो कमु आहे, बसि ख़तम थी वई। चाहे तव्हांजी माउ हुजे, भेण हुजे, पीउ हुजे, जो बि हुजे, टाइम वेस्ट न करिणो आहे, छो जी मन ख़राब थी वेंदो आहे न, पोइ ॾाढो टाइम लॻी वेंदो आहे हुनखे ठीकु करण लाइ। सेकेंड में ॻाल्हि पूरी करो, चलो ठीकु आहे, ठीकु थी वेंदो, चलो ख़तमु, ओम शांति, ईअं करे छॾियो। अच्छा, ओम शांति, बाबा खे यादि करो।